नौशेरो फिरोज लगे गोठ भरंटा रहवासी सोलंगी बरादरी प्रेस क्लब पहुंची एहतजाज रिकॉर्ड करायो। मुजाहिरे की अगवानी नाले हाकिम अली सोलंगी, अब्दुल रशीद सोलंगी, इमामदीन इम्तियाज अली, अमजद शाहनवाज अली सोलंगी करे रहा हुआ। इन मौके ते हुननि एहतजाज कंदे दाहियो त नौशेरो फिरोज भरसां भरुंड में अटकल 25 महीना अग DSP अब्दुल हमीद पंवर तरफां एक कूड़ो मुक़ाबलो ॼाणाए बेदर्दी सां क़त्ल कयल अतहर सोलंगी मुहिब सोलंगी खे क़त्ल कयो वियो। अतहर सोलंगी ऐं मुहिब सोलंगी जे खून जे क़त्ल केस जो काल हाई कोर्ट ज़मानत रद्द करे छॾियो, जंहिं करे असां अॼु हिते एहतजाज रिकॉर्ड कराए रहिया आहियूं। असांजे क़त्ल थियल ॿिनि नौजवाननि जे खून सां जेकॾहिं इंसाफ़ न थियो त असीं पाण ते पेट्रोल हारे बाहि ॾेई साड़े छॾींदासीं, जंहिंजो ज़िम्मेवार DSP हमीद पंवर, अकबर मस्तोई, मोहम्मद खान कोराई ऐं ॿिया हूंदा। मामले जो नोटिस वठी असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची